सभिनी रोशन ख़्याल दोस्तनि खे सलाम। दोस्तो, ये कुछ मालूमात मूंखे अॼु मिली, सो सोचम तव्हां सां बि वंडियां थो। हाणे ही हिकिड़ी वीडियो आहे जेका ॾेखारे पई त पाकिस्तान जे माण्हुनि में केतिरी त जेका आहे सा क्रिएटिविटी आहे, केतिरी त टेक्नोलॉजी जो इस्तेमालु जेको आहे सो करे सघनि था। ऐं पर हाणे उहो कीअं था कनि, पॉज़िटिव था कनि या नेगेटिव था कनि, इहो त उन्हनि जे वस में आहे। पर टेक्नोलॉजी जो जेको इस्तेमालु आहे सो बरकैफ़ आहे ऐं थिए पियो। तव्हां पाण ॾिसो त इहो टेक्नोलॉजी खे कीअं पिया इस्तेमालु कनि ऐं इहो थी बि सघे थो, पॉज़िटिवली बि थी सघे थो, नेगेटिवली थी सघे थो। हाणे इहो त असांजे वस में आहे न, पर असीं उनखे हीअं पिया इस्तेमालु कयूं। सो पाण हिनखे ॾिसी वठो। हाणे ॾिसो त टेक्नोलॉजी कीअं इस्तेमालु पई थिए। हाणे हीअ हिकिड़ी डिवाइस आहे ऐं हीअ ATM कार्ड पियो लॻे, पर ATM कार्ड कोन्हे, इहा ब्लूटूथ कनेक्टेड डिवाइस आहे। हीअ मॉडर्न क़िस्म जो ATM कार्ड वांगुरु आहे। ऐं हीअ जेके ईयर पीस आहिनि जेके कन में लॻनि था, कन में अंदरि हणी छॾियो त पोइ ॾिसण में कोन ईंदो छा आहे, हिन में आवाज़ु ॿुधण में ईंदो आहे। ऐं हाणे ही जेको आहे सो MD कैट जेका मेडिकल एंट्री टेस्टूं आहिनि या नौकिरी जूं टेस्टूं आहिनि, हीअ उन में इस्तेमालु थिए थो। हीअ डिवाइस 80,000 रुपए में ही एडवांस वठियो ही ॾियनि था ऐं पोइ चवनि था त ही जे तव्हां पास थी विया त 40 लख रुपया ॾींदा ऐं जे फेल थी विया त पोइ 80,000 एडवांस वापसि मिलंदो। ऐं जे फुरिजी वियो जो ही टेस्ट जे दौरान त पोइ वरी उनखे जेके 80,000 आहिनि एडवांस वारा उहे छुटा। सो हाणे हीअ थींदो ईअं आहे जो कन में डिवाइस लॻाए छॾींदा आहिनि, पोइ वरी पेपर शुरू थींदो आहे त कॉल ईंदी आहे ॿाहिरां, ऐं कॉल ईंदी आहे त पोइ उन में जेको आहे सो ही जेका पेन आहे इन में जेको इहा चार्ज थींदी आहे, बाक़ाइदा हिन में चार्ज पए, हिन में सिम बि लॻे थी। इहा सिम हिते लॻंदी आहे ऐं हिनखे जेको आहे सो चार्ज कबो आहे, चार्ज करे ही तयारु थी वेंदी आहे। त पोइ जेॾीमहिल टेस्ट थींदी आहे त उन में इहा इस्तेमालु थींदी। पेपर खणिबो, ॿाहिरां खां कॉल ईंदी ऐं ॿाहिरां जेको आहे सो पेपर में जेको हुनजो ही कन में लॻो पियो हूंदो, आवाज़ु उन में ईंदो, कंहिंखे ख़बर ई कान हूंदी थी उहो कन में आहे या कोन्हे। ऐं ॿाहिरां कॉल ईंदी, पोइ ॿुधाईंदा त हाणे हीअ टेस्ट जे फलाणे नंबर सुवाल जो पहिरें जो जेको जवाबु A आहे, B आहे, C आहे या D आहे, त उन में उहो जेको टिक करण जे लाइ तव्हांखे ॿुधाईंदा त हिनखे A ते टिक कयोसि या जेको आहे सो किथे B ते टिक करिणो आहे त पोइ भले B ते टिक कयोसि या C ते टिक कयोसि, सुवाल नंबर ॿिए जो जवाबु हीअ आहे, टे जो हीअ आहे, इहो सॼो जेको आहे सो ॿाहिरां खां ईंदो। हाणे इहो सुवाल त ॿाहिरां जेको आहे सो उन्हनि खे ख़बर कीअं थी पए, उन्हनि खे ख़बर जेको आहे सो हीअं थी पए जो जीअं पेपर हिते हिननि खे सर्व थींदो आहे त उहो पेपर जेको आहे सो ॿाहिरि ताईं पहुची वेंदो आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां। ऐं उहो अॻु में हिननि जेको बंदोबस्तु थियल हूंदो आहे ऐं पोइ वॾे पैमाने ते इहो जेके पैसा कमाइनि था त उहे विरहाइनि था ऐं उन जे ज़रिए ॿाहिरि वेंदो आहे। पोइ ॿाहिरां खां इहा इंफॉर्मेशन अंदरि जेको आहे सो हिन ब्लूटूथ डिवाइस ते ईंदी आहे। हीअ जेके ATM कार्ड ॾिसो ही बि चार्ज थींदा आहिनि, हिन में बि जेको आहे सो चार्जिंग जो सॼो लॻो पियो आहे। इहो मॉडर्न क़िस्म जो आहे, चवनि था इहो वधीक बहितरु आहे। हीउ जेको पुराणो आहे, हीउ जेको मॉडर्न ब्लैक आहे, इहो हिन साल चवनि था यूज़ थियो आहे, ऐं हू जेको ऑरेंज कलर जो आहे, नारंगी रंग वारो, इहो इलाही सालनि खां इस्तेमालु थिए पियो, चाहे नौकिरी जूं टेस्टूं हुजनि, चाहे एंट्री टेस्टूं हुजनि, इलाहिनि में इस्तेमालु थिए थो। हाणे हीअ टेक्नोलॉजी जेका पाकिस्तान वारा इस्तेमालु कनि था, बिल्कुलु कनि था, इहो टेक्नोलॉजी इस्तेमालु तमामु हाई क्लास टेक्नोलॉजी आहे, पर इहे सभु नेगेटिव मक़सद जे लाइ इस्तेमालु थिए थी, पॉज़िटिव लाइ न।